नासिम की तरफ के ॿुधाईंदा तो लाड़काने में कोरोना वायरस जा केस ज़ाहिर थियण खां पोइ जिते इंतज़ामिया जी तरफ़ां मुख़्तलिफ़ कारोबार खोलिया विया आहिनि उते शादी हॉलनि खे बंदि कयो वियो आहे जंहिं सबबि 10,000 खां वधीक ॾियाड़ी ते कमाईंदड़ मज़दूर बेरोज़गार बणिजी विया आहिनि। इन हवाले सां ॾिसंदासीं अशफाक सांढाणे जी ही रिपोर्ट। लाड़काने में कोरोना के केस ज़ाहिर थियण खां पोइ जिते इंतज़ामिया तरफ़ां मुख़्तलिफ़ कारोबार बंदि कया विया आहिनि उते शादी हॉलनि खे बंदि कयो वियो जंहिं सबबि 10,000 खां वधीक ॾियाड़ी ते कमाईंदड़ मज़दूर बेरोज़गार थी विया आहिनि। SOPs तहत शहर जे मुख़्तलिफ़ कारोबार कंदड़नि खे इंतज़ामिया तरफ़ां इजाज़त ॾिनी वई आहे पर शादी हॉलनि खे इजाज़त नाहे ॾिनी वई। शादी हॉलनि जे मालिकनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त लाड़काने में 60 खां वधीक वारा रोज़ाना जी बुनियाद ते कमाए पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र कंदा आहिनि जेके 4 महीननि खां बुख काटण 1500 शादी हॉल आहिनि सिंध में। हाणे उन में सभु बंदि पिया आहिनि। उनजा एम्प्लॉइज़ जेके आहिनि हज़ारनि में उनजा एम्प्लॉइज़। हाणे एम्प्लॉइज़ सां गॾु जेका असांजा वेटर्स आहिनि स्टाफ आहे प्लस साउंड सिस्टम वारा आहिनि मूवी वारा आहिनि स्टेज वारा आहिनि ॿिया केतिरा ई जेका वीचारा सफ़ा जेके पंहिंजो जीअं चइजे त लुटल जेको तबिको थियो हाणे जेको मिरासी जेके अचनि था वीचारा शादियुनि में उनजो इहो हिकिड़ो हूंदो आहे ख़ुशी जे मौक़े ते उन्हनि खे घर जा घर हलंदा आहिनि। पर हाणे कंटिन्यू जेको बंदि लॻी पियो आहे उन सां एतिरो प्रॉब्लम थियो आहे जो असांजो लेबर या वेटर जेको आहे रोज़ अची बीठो आहे। हाणे उन केतिरो माण्हू उनखे हलाईंदो। ऐं असांजी बि हालत इहा थी वई आहे जो असां एॾा शादी हॉल खे इन्वेस्ट करे जो हाणे बैंकनि जा पैसा ॾियणा आहिनि बैंक जी किस्तूं ॾियणियूं आहिनि उहे काथो माण्हू उनखे लाहींदो कीअं जेको कमु हलंदा। असां चाहियूं था जीअं ॿिया कम शुरू थिया आहिनि त SOP जे तहत असांजो इहो शादी हॉल जो बिज़नेस बि शुरू थियणु खपे। 4 महीननि खां वठी शादी हॉल बंदि आहिनि। इन सां तक़रीबन 10,000 खां वधीक लेबर जेको आहे उहो मुतासिर थियो आहे। उन्हनि जी हालत तमामु ख़राब थी वई आहे छो जो उन्हनि में अक्सरियत जेका आहे रोज़ कमाइण ऐं रोज़ खाइण वारनि जी आहे ऐं इन शादी हॉल सां मुंसलिक ॿिया कारोबार बि आहिनि मिसलन मूवी आहे फोटोग्राफरी आहे इको साउंड आहे फ्लावर डेकोरेशन आहे ब्यूटी पार्लर आहे रिक्शा आहिनि इहे सभई बि मुतासिर थिया। हेॾा लॉकडाउन लॻो आहे उन खां इहो एतिरी परेशानी थी आहे त हुकूमत खे रिक्वेस्ट बार बार रिक्वेस्ट था कयूं जीअं शॉपिंग सेंटर खोलिया अथई जीअं ट्रेन खोली आहे जीअं वॾा वॾा शहर खोली छॾिया आहिनि लॉकडाउन ख़तमु करे छॾियो आहे। हीअ असांजे लाइ बि शादी हॉल जे लाइ जेको आहे न बच्चनि खे ऐं पाण खे रोज़गार ॾियूं। जेके बि असांजा वेटर या जेके असां गॾु पहुची आहिनि सभु हिन जे वजह खां परेशान थिया आहियूं। लॉकडाउन जी वजह खां असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त असांखे बि SOP जे तहत ॿुधायो वञे त असां उन हिसाब सां पंहिंजी शादी हॉल खोलियूं ऐं असां रोज़ी कयूं बचनि जी। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त शादी हॉल मालिकनि खे SOPs तहत शादी हॉल खोलण जी इजाज़त ॾेई खेनि मुआशी बदहाली खां बचायो वञे।